सखर मां रिपोर्ट करे विया हफ़ीज़ लाशारी। सखर जी सियासी ऐं समाजी शख़्सियत ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ (PTI) जे अॻवान अली गौहर ख़ान खोसो पंहिंजे वालिद गुल मोहम्मद ख़ान खोसो ऐं वालिदा मरहूमा जे रूह जे ऐसाल सवाब लाइ ख़ुसूसी क़ुरान ख़्वानी ऐं इफ़्तार पार्टी जो एहतमाम कयो। तक़रीब इंसाफ़ हाउस मिलिट्री रोड सखर में मुनक़िद की वई, जंहिंमें दोस्त अहबाब, सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि, सखर नेशनल प्रेस क्लब रजिस्टर जे सीनियर सहाफ़ियुनि ऐं शहर जे मुअज़्ज़िज़ माण्हुनि वारे अंग में शिरकत कई। तक़रीब में सखर नेशनल प्रेस क्लब रजिस्टर जे सदर ताजरिंद साहिल जोगी, पराग शर्मा ऐं संदनि टीम जा मेंबरनि समेत समाजी अॻवान माजिद आमिर जोगी, दानिश राजपूत ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि शिरकत कई। शिरकत कंदड़नि क़ुरान ख़्वानी में हिसो वठंदे मरहूमीन वालिदैन जी मग़फ़िरत, दर्जात जी बुलंदी ऐं ऐसाल सवाब लाइ ख़ुसूसी दुआऊं कयूं। इफ़्तार पार्टी दौरान महिमाननि गॾिजी रोज़ो इफ़्तार करायो ऐं मरहूमीन वालिदैन लाइ नेक तमन्नाउनि ऐं दुआउनि जो इज़हार कयो।